अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तहसबन्नल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलुज़्ज़ालिमून इन्नमा युअख़्खिरुहुम लियौमिन तशख़सु फ़ीहिल अब्सार मुहतिईन मुक़निई रुऊसिहिम ला यर्तद्दु इलैहिम तरफ़ुहुम व अफ़इदतुहुम हवा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों भाइरों, मुहर्रम पाक जो महीनो हर साल ईंदो आ ऐं गुज़री वेंदो आ, पर हर कलमे पढ़ण वारे के एक सबक सेखारे वेंदो आ। वक्त वारा आहिनि उहे जेके उन सबक के समझन था ऐं उन सबक ते अमल पैरा थियनि था। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी आयतूं सगोरियूं मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, उन मुबारक आयतुन के अंदर अल्लाह ताला वो सबक हर मुसलमान के याद दियारियो आ। अल्लाह जो फरमाना वला तहसबन्नल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलुज़्ज़ालिमून। तव्हां इहो गुमान हरगिज़ न कयो त ज़ालिम जेकी कम कनि था अल्लाह को उन्हनि खां गाफ़िल आ। ज़ालिमनि जे किरदार खां, ज़ालिमनि जे प्रकारनि खां, ज़ालिमनि जे अफ़आलनि खां अल्लाह गाफ़िल नाहे। समझी गा? ज़ालिम जो कुछ कनि था अल्लाह उन्हनि खां गाफ़िल नाहे। इन्नमा युअख़िरुहुम, अल्लाह त सिर्फ़ उन्हनि खे मोहलत थो ॾे, ज़ालिमनि खे मोहलत थो ॾे, ज़ालिमनि खे डिघी वसी थो ॾे। लियौमिन तशख़सु फ़ीहिल अब्सार, उन ॾींहं ताईं मोहलत थो ॾे जंहिं ॾींहं में अखियूं ख़ौफ़ जे करे फाटी पवंदियूं। उन ॾींहं क़यामत वारे ॾींहं जे लाइ रब ज़ालिमनि खे डिघ रस थो ॾे, मोहलत थो ॾे। उहो ॾियारो ईंदो जंहिंमें ज़ालिमनि जूं अखियूं फाटी पवंदियूं। मुहतिईन मुक़निई रुऊसिहिम, उन ॾियारे ते पंहिंजा गाटा मथे करे ऐं महशर जे मैदान ॾे डोड़ंदा भॼंदा। ला
यरतद्दु इलैहिम तरफुहुम, इन हाल में जो उहे पंहिंजूं अखियूं छिंभे बि न सघंदा। व अफ़इदतुहुम हवा, ऐं उन्हनि जूं दिलियूं बदहवास बणजी चुकियूं हूंदियूं। उहो हैबतनाक ॾिहाड़ो, उहो हिसाब किताब जो ॾिहाड़ो, उहो ज़ालिमनि जे अंजाम जो ॾिहाड़ो, ज़ालिमनि जे सज़ा जो ॾिहाड़ो जल्द अचण वारो आहे, जंहिं ॾिहाड़े ते जेॾी महिल अल्लाह जे अज़ाब खे ॾिसंदा त उन्हनि जूं अखियूं फाटी पवंदियूं। उहे बदहवास बणजी वेंदा, उहे घाटा मथे करे बदहवास थी टोड़दा, ऐं उन्हनि जी मंज़िल जहन्नम जी बाहि में हूंदी। उन्हनि जो ठिकाणो अल्लाह जे कहर, रब जे नंबर ऐं अल्लाह जे नाराज़गी वारी जाइ जहन्नम में हूंदी। दुनिया जा चंद ॾींहं अल्लाह उन्हनि खे मोहलत ॾींदो आहे। दुनिया जूं चंद घड़ियूं ज़िंदगी वारियूं रब ज़ालिमनि खे डिघी रसी ॾींदो आहे। इहो अल्लाह जो दस्तूर आहे, अल्लाह जो कानून आहे त ज़ालिमनि खे रब चाहे त तड़े खड़े उन ई जाइ ते जेॾी महिल ज़ुल्म कनि था ओॾी महिल पकड़ करे त रब मर्ज़ी वारो आहे। पर अल्लाह जो कानून इएं न आहे। पुट सुजाॻायो, ज़ालिम ज़ुल्म करे, अल्लाह चाहे उन खे ओॾी महिल पकड़े अज़ाब करे, ओॾी महिल उन ते पत्थर वसाए, ओॾी महिल उन खे ज़मीन में ग़रक़ करे, ओॾी महिल उन जी शक्ल बदिलाए छॾे, ओॾी महिल उन जे मथां पंहिंजे कहर जो का विॼ किराए। रब मर्ज़ी वारो आहे। रब सज़ा ॾियणु चाहे त ओॾी महिल ई सज़ा ॾेई सघे थो, पर रब जो कानून ईअं न आहे, रब जो दस्तूर ईअं न आहे। रब ज़ालिमनि खे डिघी रसी ॾींदो आहे। पिया ज़ुल्म कंदा, पिया ॾाढ ॾेखारींदा, पिया पंहिंजी कुवत ॾेखारींदा, सम्झंदा त आहियूं ई असां, सम्झंदा असांखे केरु चवण वारो न आहे, सम्झंदा असां खां को पुछण वारो न आहे, जीअं वणे तीअं कयूं। इहा अल्लाह ताला जल शानो जो दस्तूर आहे त ज़ालिमनि खे रब डिघ रस ॾींदो। इहो उन दौर खां वठी जॾहिं को इंसानियत पैदा थी आहे न, इंसान ज़ात खे जॾहिं खां वठी रब पैदा कयो आहे, उन वक़्त खां वठी अॼोके ॾींहं ताईं ऐं क़यामत ताईं इहो रब जो दस्तूर आहे। हर क़ौम में, हर कबीले में रब जो इहो कानून रहियो आहे त ज़ालिमनि खे रब मोहलत ॾींदो आहे। जेकॾहिं माण्हुनि जे ज़ुल्मनि जे करे अल्लाह ताला जल्दी गिरफ़्त करे त दुनिया में को बि ज़ालिम हीअं कंध मथे करे हली न सघे। पर जेकॾहिं ज़ुल्म जे करे अल्लाह ताला गिरफ़्त करे त ज़मीन ते साओ तीलो न ॼमी सघे, को जानवर न हली सघे, ज़मीन ते ओभर उभरी न सघे। इंसान जेतिरा ज़ुल्म कनि था अल्लाह उन्हनि जी जल्दी सज़ा ॾिए त ज़मीन तबाह बर्बाद वैरान थी वञे ऐं ज़ालिमनि जा नस्ल तबाह बर्बाद थी वञनि। पर अल्लाह ताला ज़ालिमनि खे दुनिया में डिघी रसी ॾींदो आहे ऐं उन्हनि जे फ़ैसिले जे लाइ रब क़यामत जो ॾिहाड़ो मुक़ररु कयो। दुनिया में रब यज़ीद के भी मोहलत ॾिनी, इब्न ज़ियाद के भी मोहलत ॾिनी। दुनिया में रब शमिर के भी मोहलत ॾिनी। दुनिया में अल्लाह तबारक व तआला उमर बिन साद के भी मोहलत ॾिनी।
अबू जेल खे बि रब मोहलत ॾिनी, अबू लहब खे बि रब मोहलत ॾिनी, फिरौन खे बि रब मोहलत ॾिनी, निमरूद खे बि रब मोहलत ॾिनी। वॾा वॾा ज़ालिम, वॾा वॾा जाबिर, वॾा वॾा सरकश, अल्लाह ताला उन्हनि खे उन्हनि जे हाल ते छॾे ॾिनो। उहे ज़ुल्म कंदा रहिया। उन्हनि सम्झो त असांखे केरु चवण वारो नाहे। अल्लाह तो फरमाए त वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यामलु ज़ालिमून। ए इंसानो, ए मुसलमानो, ए कुरान के मञण वारो, तव्हां इहो गुमान न कजो त अल्लाह ताला इन्हनि जे किरदार खां रब को गाफिल आहे। रब खे इन्हनि जी ख़बर कोन्हे जेकी इन्हनि जा पिरकार आहिनि, जेकी इन्हनि जा किरदार आहिनि, जेकी इन्हनि जूं ज़ालिमाना कारवायूं आहिनि। केर बि उन्हनि खे चए नथो। हू ज़ुल्म जी बाज़ार गरम रखनि था, पर उन्हनि खां केरु पुछण वारो नाहे, केरु चवण वारो नाहे। तव्हां इएं न सम्झो त मां अल्लाह ॾाढी सरकार बि को उन्हनि खां गाफ़िल आहियां। मां रब त उन्हनि खे सिर्फ़ कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾिनी।